रोहिड़ी में बरसातुनि सबब रोड रस्तनि ऐं मोहल्लनि में पाणी भीजी वियो। माण्हू अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। मौला मोहब शाह वासी सोलंकी ब्रादरी म्यूनिसिपल कमेटी रोहिड़ी जे एडमिनिस्ट्रेटर गुलज़ार काज़ी जी नाअहली ख़िलाफ़ मुमताज़ सोलंकी, उमर सोलंकी, ज़ाहिद सोलंकी, इमाम बख्श सोलंकी, गौसबख्श सोलंकी, उबैदुल्ला लखण ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे दायो आहे त म्यूनिसिपल ऑफिस जा चकर कटे थकिजी पिया आहियूं, पर एडमिनिस्ट्रेटर गुलज़ार काज़ी जो रवैयो अणढंगियो आहे। चवे थो मूं वटि पैसो नाहे जो एतिरा कम करायां। असांजो मोहल्लो सिंधु दरिया वांगुरु थी वियो आहे। असांजा ॿारड़ा बीमार थी पिया आहिनि। पाणी जी लगातार बरसातुनि में कॾहिं बि पाणी निकाल नाहे कयो वियो। पाणी ज़हरीलो साओ थी वियो आहे, पर करप्ट ऑफिसरनि खे का परवाही नाहे। वधीक हुननि बल्दियात जे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, सैयद कुमैल हैदर शाह, MNA नोमान शेख, MPA अवेस कादिर ऐं आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त जेको माण्हू कुर्सी जे अहल नाहे उन खे हटाए ईमानदार ऑफिसर रखी शहर खे तबाही खां बचायो वञे ऐं असांजे मोहल्ले मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे।